मदेची मां खे अपडेट कंदालू तो मदेची के ॻोठ जतन के कड़े में पुलिस चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो आहे। जमाली बिरादरी जो एहतजाज कयो पियो वञे। पुलिस चढ़ाई करे घरनि में भंजडाक बाद 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार जवाबदार केतिरनि ई केसनि में घुरबल आहिनि। इहो चवणु आहे पुलिस जो ऐं ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई करे भंजड़ा बाद 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो मदेची के ॻोठ जतन के कड़े में पुलिस चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो आहे। जमाली बिरादरी जो एहतजाज कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं मदेची में आवाज़ टीवी के रिपोर्टर हकीम सहतो खां। जी हकीम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, सखर ऐं लाड़काना ज़िले मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस अटाला ऐं एपी चैन साण करे मदेची लॻे ॻोठ जतन की केड़ीअ में चढ़ाई करे ॾिनी आहे। पुलिस चढ़ाई दौरान ॻोठ खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन करे ॾिनी आहे। जंहिं दौरान सर्च ऑपरेशन के बहाने पुलिस घरनि में दाख़िल थी ॿारनि ऐं औरतुनि ते सख़्त तशद्दुद कयो आहे। जंहिं बाद घर अंदर सुतल रमज़ान जमाली, ज़मीर जमाली समेत 4 ॼणनि खे खंबे खणी वई आहे। होॾां पुलिस जे नाजाइज़ ख़िलाफ़ जमाली बिरादरी जे औरतुनि मुमताज़ खातून, रशीदा, सुमेरा ऐं मासूम ॿार पाक किताब खणी पुलिस जी नाजाइज़ ख़िलाफ़ एहतिजाज पूरो कयो आहे। उन मौक़े ते औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे बिरादरी सां मसइलो हलंदड़ आहे। जंहिं तां लाड़काने ऐं सखर जी पुलिस मुखालिफ़ दुर खां पैसा वठी असांजे घरनि ते चढ़ाई कई आहे ऐं 4 ॼणनि खे पुलिस असां गिरफ़्तार कराए आनंद मुंतज़ करायो आहे। एहतिजाज कंदड़ औरतुनि डीआईजी लाड़कानो, एसएसपी शिकारपुर ऐं 2 वसवरनि खे अपील कई त बिना जवाज़ चढ़ीअ जो नोटिस वठी असां गिरफ़्तार जवाबदारनि खे माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।